एलिसा कार्सन एक शागिर्दियाणी ऐं ख़िलाबाज़ आहे जेका प्रोजेक्ट पोसम जो हिस्सो आहे। ही उहो प्रोजेक्ट आहे जंहिंखे नासा जे सहकार सां तयारु कयो वियो आहे। हिन प्रोजेक्ट लाइ एलिसा कार्सन खे चूंडियो वियो आहे। एलिसा कार्सन हाणे एडवांस्ड पोसम अकेडमी जो हिस्सो आहे ऐं हिन पायलट लाइसेंस बि हासिल करे वरितो आहे। एलिसा खे पाणी में बचाव करण, जी फोर्स ट्रेनिंग, माइक्रो ग्रेविटी फ्लाइट्स, स्कूबा सर्टिफिकेशन ऐं डीकम्प्रेशन ट्रेनिंग ॾिनी वई आहे। हिन वक़्तु एलिसा कार्सन फ्लोरिडा टेक में एस्ट्रोबायोलॉजी पढ़ी रही आहे ऐं पोसम प्रोजेक्ट तहत हिकु ॾींहुं हिन खे मार्स जी उॾाम भरणी आहे। एलिसा खे उमेद आहे त हू प्रोजेक्ट पोसम ज़रिए मार्स जी उॾाम भरींदी। हिकु इंटरव्यू में संदसि चवणु हो त हिन जो मक़सदु हिकु ख़िलाबाज़ बणजणु आहे ऐं मार्स ते उॾाम भरणु आहे। हुन चयो त हुन अञा ताईं शादी नाहे कई ऐं नई कॾहिं कंहिं सां लाॻापन में रही आहे। कार्सन चवे थी त हाणे वक़्तु अची वियो आहे त हू पंहिंजे घर भातियुनि खे विसारे छॾे ऐं पंहिंजे मक़सद ते ध्यानु ॾिए। हू हिन वक़्तु आख़िरी ट्रेनिंग जे मरहलनि में आहे ऐं इहा पहिरीं औरत ख़िलाबाज़ हूंदी जेका मार्स ते वेंदी। हीउ प्रोजेक्ट 2030 लाइ ॾहाको खनि साल अॻु तयारु कयो वियो हो ऐं हिन वक़्तु एलिसा कार्सन एस्ट्रोबायोलॉजी में PhD करे रही आहे। एलिसा जो ख्वाबु आहे त हू ख़िला में वञे। उन लाइ हुन 19 स्पेस कैंप्स में बि हिसो वरितो ऐं इंजीनियर्स ऐं एस्ट्रोनॉट्स सां गॾु रही। उमेद कई पई वञे त हीउ नौजवान नारी नासा जे ईंदड़ मरहलनि में ख़िला में दरियाफ़्त करण लाइ वेंदी। एलिसा कार्सन बाबति हिकु ॿी ॻाल्हि बि चई वेंदी आहे त हिन प्रोजेक्ट लाइ खेसि शादी नाहे करणी ऐं हीउ मार्स ते वञण खां पोइ हमेशह लाइ उते ई रहंदी ऐं उतां ॼाण मोकिलींदी रहंदी ऐं आख़िरकार उते ई लाॾाणो करे वेंदी। जेकॾहिं एलिसा शादी कंदी या संदसि के ॿार हूंदा त खेसि मार्स ते उन्हनि जी सिक लॻंदी ऐं प्रोजेक्ट तां ध्यानु हटी सघे थो। इहो ई सबबु आहे जो एलिसा खे शादी जी इजाज़त नाहे ऐं हू घर भातियुनि खे विसारण लाइ तयारु आहे। पर इन हवाले सां एलिसा या इदारे इन ॻाल्हि जी का बि तस्दीक नाहे कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk